अस्सलाम वालेकुम नाज़रीन अमी ॾिसी रहिया आहियो सिंधी नाज़ टीवी। महिरबानी करे तव्हां चैनल नया सब्सक्राइब थियल तो चैनल के सब्सक्राइब कयो। नाज़रीन, बिलावल खोखरा ऐं रूबी अली जा वीडियो सोशल मीडिया ते तमामु घणा वायरल थी रहिया आहिनि ऐं तव्हां ही स्क्रीन ते फोटो ॾिसी रहिया आहियो। ये रूबी अली ऐं बिलावल खोखर जा आहिनि। तव्हां ॾिसो ही कीअं टिकटॉक या वीडियो ठाही रहिया आहिनि। असल में रूबी अली ऐं बिलावल खोखर खे ईअं करणु न खपे हा। रूबी अली ऐं बिलावल खोखर जा वीडियो तमामु घणा सोशल मीडिया ते वायरल थी रहिया आहिनि ऐं तव्हां पाण ही स्क्रीन ते फोटो ॾिसी रहिया आहियो। इहे बिलावल खोखर ऐं रूबी अली जा आहिनि। तो नाज़रीन, ही हुई अॼु जी शॉर्ट वीडियो।